कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगाणी मुताबिक़ ख़बर शेयर कई पिया। कंडियारो भरिसां बखरी पुलिस हद में कलोड़ा ऐं लाखीर बिरादरी में हलंदड़ ज़रई ज़मीन जी छिकताण में इम्कानी कंहिं वधीक खून रेज़ी खे रोकण लाइ SSP नौशेरो फिरोज़ सिंगार अली मलिक हिकमत अमली अपनाईंदे बखरी ऐं कंडियारो पुलिस समेत मुख़्तलिफ़ थाणनि जे SHOs खे सख़्त हिदायतूं जारी कंदे हुकुम ॾिनो आहे त कंडियारो जे कचे वारनि इलाइक़नि ख़ासि तौर दरिया जे बंदनि ऐं पतड़नि वारनि हंधनि तां स्नैप चेकिंग ऐं सर्च ऑपरेशन खे वधीक सख़्तु कयो वञे। इम्कान आहे त उन्हनि हंधनि तां ॾोहारी माण्हुनि जी आमद रफ़्त जे करे जहिड़नि ऐं ॾोहारियुनि वारदातनि जूं शिकायतूं वधी रहियूं आहिनि। अहिड़े हुकुम बाद इंचार्ज DSP कमालदेरो सिद्दीक़ जतियाल, SHO बकरी सिजाद अकबर राजपर, SHO मोहब्बतदेरो नादिर अली ख़ासकली ऐं SHO हसन शहीद गुल हसन बंगवार, गुलाम हुसैन खश्क, शब्बीर सरगाणी ऐं मुंशी ज़हूर गोपांग गॾियल तौर दरिया जे कपनि ऐं पतड़नि वारनि हंधनि जो दौरो करे गश्त वधाए छॾियो आहे। उन हवाले सां इंचार्ज DSP कमालदेरो सिद्दीक़ जतियाल मुताबिक़ कलोड़ा तकरार खे रोकण लाइ SSP जी सख़्त हिदायतनि ते दरिया जे मुख़्तलिफ़ पतड़नि ते सख़्त नाकाबंदी करे सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। दरिया पार खां असांजी हदनि में अची ॾोह कंदड़नि खे का बि रिआयत न ॾिनी वेंदी। उन लाइ दरिया वारनि पतड़नि जी सख़्त नाकाबंदी रखी वई आहे।